सुबह जो धुंध हुई अच्छा रात जो मोटी आते जो सुबह जो अचे आया से दुकान ते तकरीबन 9 बजे तालो जो करे न भा सही मना चोरी थियल सही जंहिंमें पत्ती वग़ैरह हुई जंहिंमें घी वग़ैरह हुयो वन शैम्पू वग़ैरह हुया सिगरेट वग़ैरह हुया जुमन मलिक जुमन मलिक की गिरफ्तार कयो आहे जुमन अच्छा मलिक बावल संदीप अच्छा बावल लागर तू ॿुधाइजां अदा सब पहिरियों अस्सलाम थोरो ज़ोर सां ॻाल्हाइजां अस्सलाम वालेकुम चोरी जा रात मोहम्मद शरीफ जी थी वई आहे असांखे ख़बर न हुई असां सुबुह जो वियासीं दुकान खोलियासीं ॾिठोसीं खाट लगी पई सही हाणे सामान पियो आहे बेअमी का ख़बर न आहे सही तक़रीबन असां अंदाज़ो कयो त 5-4 लाख जो सामान रोएब आहे सही रोक रक़म बि उन में आहे ख़बर न आहे पोइ केतिरी आहे मालिकनि खे ख़बर हूंदी मालिकनि जो चवणु इहो आहे त 4-5-7 लाख जो नुक़सानु थियो आहे इन ग़रीबनि जो सही वरी घुरायासीं कुता खोजी कुता विया मालिकनि जे घर जंहिंमें जुमो बावल मलिक जेको आहे गिरफ़्तार थियो आहे उन ते केस दाख़िल करायो जो था हाणे जेको आहे असां पुलिस खे इहो इतिया कयूं था त FIR दाख़िल कनि तलबो आहे असां सां हक़ कयो वञे असां असां ग़रीब माण्हू कॾहिं कंहिंजी ग़लति कमु न कयो आहे असांजे महिरबानी ते पुलिस हा छत पटे उतां सामान खयो अथनि अच्छा इन जो असांखे मुताबिक़ मिले